नाज़िन सॼी सिंधिया मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मटियारी में मूसा मस्जिद खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी जामे गौसिया मदरसे पहुती। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अब्दुल गफ़ूर मल्हा। जी अब्दुल गफ़ूर। जी नाज़िन, पूरी दुनिया जी मटियारी ज़िले में भी ॿिन्ही जहान जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ॾींहुं जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मटियारी ज़िले जा के नंढा वॾा शहर आहिनि, जिन में हाला, सईदाबाद, मटियारी, उडेरो, शाहपुर, पलीजाणी में भी रैलियूं निकितियूं आहिनि। अॼु जेका मरकज़ी रैली जामिया गौसिया मदरसे खां थींदी मूसा मस्जिद खां निकिती आहे। मूसा मस्जिद के मुख़्तलिफ़ रूटनि खां ज़ैन सीएनजी ते पहुती आहे। ज़ैन सीएनजी खां जेका मोटरसाइकिल जी शिकिल में छंडण खां क़ौमी शाहराह थींदी खैबर वटि पहुती आहे। ऐं जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, जिन में खैबर, सेकार, बाउदेरो, उते रैलियुनि जी जेका गुलनि जी निछावर बि कई वई। इहो तव्हांखे ॿुधायां त रैलीअ में वॾे तइदाद में आशिक़े रसूल शिरकत कई आहे। ऐं हीअ का रैली मोटरसाइकिल, कार आहिनि ऐं कुझु माण्हू पैदल पिया आहिनि। ऐं इहो तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका रैली खैबर खां थींदी जामिया गौसिया तारा मस्जिद वटि पहुती। उन खां पोइ जेको जामिया गौसिया तारा में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार मुबारक जी ज़ियारत कराई वई आहे। ऐं ॻाल्हि कजे सिक्योरिटी जे हवाले सां, सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया पिया वञनि। ऐं सिक्योरिटी में जेको रेंजर्स ऐं पुलिस एहलकार वॾे तइदाद में मौजूदु आहिनि। पुलिस जे तरफ़ां मटियारी ज़िले में 1433 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। ऐं मोटरवे पुलिस जेका रैलीअ जी निगरानी करे रही आहे। जी।